जी अली मोहम्मद वलद फोटो मुंहिंजे घर जे पासे सां बनी आहे ज़मीन ताने झेड़ो थियो आहे पोताग लखराई आहे बनी मंझि झेड़ो थियो आहे बनी मंझि ज़ख़्मी थिया आहिनि हुननि जा 8 खां 10 माण्हू शकूरा धुर जा हे भार बवा आबाज़ फौजी मोहम्मद हाशिम उन्हनि खे 2 ॾींहं अॻियां आयो तपेदार मुक्ताकार व बनी कढी मापे ॾेई विया त भई हीउ अलाने जो खातो आहे उन अलाने ॾिनी जी आहे आबाद फौजी छोकिरे जी बाक़ी हू जेकी आहे फौजी कोर्ट थ्रू खातो ॾिनो आहे इहा मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि थी आहे तपेदार मुक्ताकार आया वेठो वक़्तु पोता ते झेड़ो ई कोन थियो आहे पोता झेड़ो थियो आहे बनी में सरे बीठी आहे अञा सरे उते पई आहे तूरी रहा तूरियो पियो आहे हुननि ॼाणायो आहे झेड़ो अली मोहम्मद उतार थियो अली मोहम्मद पाण पियो ॻाल्हाए मुंहिंजी उतार झेड़ो कोन थियो आहे मुंहिंजी उतार झेड़ो कोन थियो आहे झेड़ो थियो आहे बनी में उते रतो रत थिया न ॿई लठियूं कुआड़ियूं हुआ ॿिन्ही धुरियुनि सां बरादर असां बरादर सम्झी रतो रत थिया छॾाया न खणी उन गाॾियुनि में चाढ़ियो आहे